लीग जी पॉलिसी ते खर्चनि बाबति पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी वज़ीर आज़म शहबाज शरीफ सां मुलाक़ात ते ज़रियनि जो चवणु आहे त वज़ीर आज़म शहबाज शरीफ सां पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी मुलाक़ात शाम थियण जो इम्कान आहे। पीपी चेयरमैन वज़ीर आज़म खे हुकूमती पॉलिसियुनि ते खर्चनि बाबति आगाह कंदो। सिंध के वरी वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो आहे त हिन वक़्तु मुल्क में बिजली जो मसलो तमाम घणो संगीन आहे। थर जो कोयलो मुल्क लाइ सस्ती बिजली ठाहे सघे थो। सब खां सस्ती बिजली थरकोल पावर प्लांट मां पैदा थी रही आहे। थर मां पैदा थींदड़ बिजली सिधो नेशनल ग्रिड में वेंदी आहे। थर मां पैदा थींदड़ सस्ती बिजली सां सॼो मुल्क रोशन थींदो आहे। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो विजन आहे त पंहिंजो अस्पतालूं बहितर करियूं, रोबोटिक सर्जरी NICVD जिनाई SIUT में करे रहिया आहिनि। सब खां वधीक 70% गैस सिंध मां निकिरे थी। आइन में लिखियल आहे त जितां गैस निकिरे सब खां पहिरियां उन सूबे जो हक़ आहे। हलंदड़ साल 4 अरब रुपए जो बसर जो फसल विकिरो थियो आहे। इलेक्शन ट्रिब्यूनल पारां बलूचिस्तान के घर वज़ीर ज़ियाउल्लाह लांगो के डी नोटिफाई करण जो हुकुम। हाईकोर्ट जी जज जस्टिस अब्दुल्ला बलोच से बदल ट्रिब्यूनल JUI उम्मीदवार सईद लांगो की चूंड उज़रदारी बाबत ॿुधणी कई। इलेक्शन ट्रिब्यूनल PB छठी कलाक में 7 पोलिंग स्टेशन ते ॿीहर पोलिंग कराइण जो हुकुम ॾेई छॾियो। इलेक्शन कमीशन मुस्लिम लीग नून जी पार्टी सदारती चूंड वञे वरिती। इलेक्शन कमीशन रजिस्टर्ड सियासी पार्टियुनि जी लिस्ट जारी करे छॾी। दस्तावेज़नि मूजिब इलेक्शन कमीशन में 166 सियासी पार्टियूं रजिस्टर्ड आहिनि। इलेक्शन कमीशन नवाज़ शरीफ जो नालो नून लीग जे सदर तौर अपडेट करे छॾियो। तहरीक इंसाफ जी पार्टी चेयरमैन जो नालो अञा ताईं अपडेट नाहे कयो वियो। सुप्रीम कोर्ट में 97 ते ॿीहर ॻणप बाबति दरख़्वास्त ख़ारिज करे छॾी। लीगी उम्मीदवार अलीगौर बलोच जी दरख़्वास्त ख़ारिज। सादुल्ला बलोच असेंबली मेंबर बरक़रार। लाड़काने खां ईरान ईंदड़ पांधीअड़नि जी कोर्ट सां हादसो 35 ॼणा फौत, केतिरा ई ज़ख़्मी। ईरान जे शहर यज़्द भरिसां अतर शाह शमसी जे काफ़िले जी कोर्ट सां हादसो पेश आयो। मुख़्तलिफ़ शहरनि जी रेस्क्यू टीमुनि हादसे वारनि पहुची फौत थियल लाश ऐं ज़ख़्मियुनि खे अस्पताल पहुचायो। सदर आसफरी ज़रदारी, वज़ीर आज़म शहबाज शरीफ, सेनेट चेयरमैन यूसुफ रज़ा गिलानी, PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी, सिंध जे वरी वज़ीर मुराद अली शाह ऐं ॿियनि पारां ईरान बस हादसे में जानी नुक़सान ते अफ़सोस जो इज़हार। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी सदारत हेठि स्मगलिंग रोकण बाबति इजलास। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो चवणु आहे त स्मगलिंग जे नासूर खे मुल्क मां ख़त्म करण लाइ समूरा इदारा पंहिंजूं कोशिशूं तेज़ कनि। स्मगलिंग में मुलविस माण्हुनि खे मईशत खे नुक़सान पहुचाइण जी इजाज़त न ॾिनी वेंदी। स्मगलिंग खे रोकण लाइ जदीद टेक्नोलॉजी जो इस्तेमालु यकीनी बणायो। स्मगलिंग में इस्तेमालु थींदड़ गाॾियुनि खे ज़ब्त करे कार्रवाई कई वञे। सॼी दुनिया जियां सिंध समेत मुल्क में दहशतगर्दी सबब मुतासिरनि जी याद ऐं भेटा पेश करण जो आलमी ॾींहुं मल्हाए पियो वञे। सदर आसफरी ज़रदारी जो चवणु आहे त दहशतगर्दी ख़िलाफ़ ॿिनि ॾहाकनि खां जारी जंग जी पाकिस्तान ॻरी क़ीमत अदा कई आहे। दहशतगर्दी मुल्की मईशत खे अरबें डॉलर्स जो नुक़सान पहुचायो। पाकिस्तान मुख़ालिफ़ ताक़तूं दहशतगर्दी जी हिमायत में माली मदद करे रहियूं आहिनि। पंजाब जी वज़ीर आला मरियम नवाज़ लाहौर में पंहिंजी छित पंहिंजो घर मंसूबे जो इफ्तिताह करे छॾियो। संदसि चयो आहे त हुकूमत घरनि जी अदावत लाइ 15 लख रुपयनि जो कर्ज़ ॾींदी। कर्ज़ 7 वरनि जी आसान किस्तनि में बिना व्याज जे अदा करणो पवंदो। 15 लख रुपयनि ते हर महीने जी किस्त 14,000 रुपया थींदी। मुल्क जे मुख़्तलिफ़ हिस्सनि में चौमासे जी बरसातुनि तबाही मचाए छॾी। लाहौर जे लक्ष्मी चौक, माल रोड, ताजपुरा ऐं ॿियनि इलाइक़नि में बरसात सबब जल थल हिकु थी वियो। बलूचिस्तान जे खुज़दार में गजगोड़ सां बरसात, कचे वारनि इलाइक़नि में ॿोॾि वारी सूरतहाल। इस्लामाबाद ऐं रावलपिंडी में दिवसकारो, हेठाई वारनि इलाइक़नि में पाणी बीहजी वियो। आज़ाद कश्मीर जे भंबर ऐं कोटली में तेज़ बरसात, नदी नालनि में चाढ़।
गड़ी खैर वेझो जाड़ वाके 50 फुट घारो बगो ठहियल फसल पाणी हेठि थिया बावजूद आपाशी अमलो न पहुतो वधीक नुक़सान जो ख़दशो। पीर जो गोठ वेझो मुबैना तौर ज़हरीलो खाधो खाइण सबबि बेहोश थियल वधीक हिकु ॼणो फौत अंग वधी ॾह थी वियो। मोहम्मद बख्श बिरोही अस्पताल में दम धणी हवाले कयो। घर में कोहराम। कश्मीर में ग्रेड स्टेशन वेझो हथियारबंदनि जी फायरिंग, उस्ताद बेदर्दी सां क़तल। हथियारबंदनि ॻोठ अमीनाबाद वासी उस्ताद फहद खोसो खे गोलियूं हणी क़तल करे छॾियो। गड़ी खैरी में हफ़्ते खां बिजली बंद हुअण ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो। सिंध बलोचिस्तान दंग ते धरणो। अॻवाननि जो चवणु आहे त हफ़्ते खां शहर समेत 500 ॻोठनि जी बिजली बंद आहे। बिजली जी बहाली जो कमु शुरू थियण ताईं धरणो जारी रहंदो। शाइरनि जे सरताज हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भुटाई जे उर्स जी तक़रीबूं जारी। सिंध समेत मुल्क जी कुंड कुछ मां हज़ारे पामीहण जी आमद। सैनेट चेयरमैन यूसुफ रज़ा गिलानी जी भुटाई जी दरगाह ते हाज़िरी, चादर चाढ़े फातिहा ख़ानी। उनजो चवणु आहे त पीपल्स पार्टी मुल्क खे आइन ॾिनो ऐं पोइ उन खे बहाल कयो। कारकर्दगी जी बुनियाद ते पीपी खे ॾखण पंजाब में कामयाबी मिली आहे। पीपल्स पार्टी मुल्क जी आइन ऐं कानून ख़ातिर क़ुर्बानियूं ॾिनियूं आहिनि। गज़ा में इसराइली हमला जारी, वधीक 50 फ़लस्तीनी शहीद, केतिराई ज़ख़्मी। गज़ा ते इसराइली हमलनि में शहीद फ़लस्तीनी जो अंग 40,173 थी वियो। 92,857 ज़ख़्मी। अमरीकी परॾेही वज़ीर एंटोनी ब्लिंकन चयो आहे त इसराइली वज़ीर आज़म नेतन्याहू जे बयाननि बावजूदि इसराइल गज़ा मां फ़ौज कढण लाइ तयार आहे। जंगबंदी जो मुआहिदो तयार कयो वियो आहे, जंहिं ते 3 मरहलनि में अमल कयो वेंदो ऐं गज़ा मां इसराइली डिफेंस फोर्सेस जो निकिरणु बि मुआहिदे में शामिल आहे। आई रावलपिंडी टेस्ट में बांग्लादेश खिलाफ पाकिस्तान जी बैटिंग जारी। रुगो 16 रन्सुनि ते 3 रांदीगर आउट। अब्दुल्ला शफीक 2, शान मसूद 6, बाबर आज़म बिना के रन्स ठाहिण जे आउट थियो।